अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में मां आहियां आमिर खान। अॼु असां पढ़ंदासीं डिफाइन एम्प्टी सेट, वाइड सेट, नल सेट। हाणे ही जेके टे नाला आहिनि हिकिड़े ई सेट जा टे नाला आहिनि। उनखे असां एम्प्टी बि चवंदा आहियूं, वाइड बि चवंदा आहियूं, नल बि चवंदा आहियूं। सेट्स एंड सिंगलटन सेट। सिंधीअ में इनखे पढ़ूं त ख़ाली सेट, एम्प्टी, वाइड, नल। इन जो मतिलबु आहे ख़ाली। इन जो मतिलबु छा आहे? ख़ाली सेट। एम्प्टी सेट चऊं, वाइड सेट चऊं या नल सेट चऊं, सभिनि जो मतिलबु आहे ख़ाली सेट। ऐं यक रुकनी मतिलबु सिंगलटन। सिंगल मां तव्हां सम्झंदा हूंदव माना हिकु। सिंगल मां जो मतिलबु छा आहे? हिकु। सिंगलटन सेट बयानु करणु। ख़ाली सेट हाणे उनखे चवंदा आहियूं जंहिंजे अंदरि को बि एलिमेंट न हुजे। जंहिंजे अंदरि को बि एलिमेंट न हुजे उनखे असां छा चवंदा आहियूं? ख़ाली सेट। ऐं ख़ाली सेट खे ज़ाहिर करणु या त असांजी ही कर्ली ब्रेकेट आहे त उहा बिल्कुलु ख़ाली हूंदी, मतिलबु इन जे अंदरि को बि एलिमेंट न आहे, माना इहो ख़ाली सेट। ठीकु आहे। या वरी असां हिनखे हिन निशानी सां बि शो कंदा आहियूं। हिन जो मतिलबु आहे ख़ाली सेट। पर असां हीअं नथा लिखी सघूं। इन जो मतिलबु ब्रेकेट जे अंदरि हीअ असांजी निशानी पई आहे, मतिलबु ब्रेकेट जे अंदरि हिकिड़ो एलिमेंट आहे, माना इहो ख़ाली सेट न आहे। ऐं सिंगलटन जो मतिलबु छा आहे या यकरुकनी सेट जो मतिलबु छा आहे? माना जंहिंमें हिकिड़ो एलिमेंट हुजे। को अहिड़ो सेट जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो एलिमेंट आहे उनखे असां छा चवंदासीं त बाबा इहो सिंगलटन सेट आहे या यकरुकनी सेट आहे। हाणे अचूं था चार मां एग्ज़ाम्पल लिखिया आहिनि उन्हनि ते। पहिरें एग्ज़ाम्पल में असां वटि सेट ए आहे। हाणे सेट ए में एलिमेंट घणा आहिनि? रुकन घणा आहिनि? हिकिड़ो रुकन आहे, माना यकरुकनी सेट आहे, माना सिंगलटन सेट आहे। त हीअ असांजो कहिड़ो सेट आहे? सिंगलटन। ठीकु आहे। बी ते अचो। ॾिसो बी में घणा एलिमेंट आहिनि असां वटि? साईं हिकिड़ो ई एलिमेंट आहे, त माना इहो कहिड़ो थियो? सेट सिंगलटन। हाणे अचूं था सी ते। चए थो सेट ऑफ नेचुरल नंबर्स लेस देन 1। हाणे हिनखे मां सिंधी में बि लिखियो आहे, हिक खां नंढनि कुदरती अददनि जो सेट। हाणे नेचुरल नंबर तव्हांखे ख़बर आहे किथां खां शुरू थींदा आहिनि? 1 खां। हाणे मूंखे चए थो त बाबा कुदरती अदद पर हिक खां नंढा हुजनि, जॾहिं त असां पढ़ियो आहे नेचुरल नंबर्स जेके आहिनि उहे स्टार्ट किथां थींदा आहिनि? 1 खां। 1 2 3 अप टू सो ऑन। ठीकु आहे, हलंदा वे। हाणे छा हिन सेट में हिक खां नंढो कोई बि एलिमेंट आहे या कोई बि एंट्री आहे हिक खां नंढी? न, सभु हिक खां वॾियूं आहिनि। त मतिलबु ही जेको असां वटि सेट ठहंदो उन में कोई बि एलिमेंट न हूंदो। हिक खां नंढनि कुदरती अददनि जो सेट। हाणे कुदरती अदद जॾहिं चऊं नेचुरल नंबर, त हिक खां नंढो कोई बि नेचुरल नंबर न आहे। तव्हां चवंदव सर 0 जो आहे, पर ॾिसो 0 नेचुरल नंबर में नथो अचे। नेचुरल नंबर 1 खां स्टार्ट थींदा आहिनि। जॾहिं हिन में 0 इंक्लूड कंदासीं त इहे होल नंबर थी वेंदा। वरी तव्हां मां कोई चवंदो सर -1 -2 इहे त 1 खां नंढा आहिनि। त जॾहिं -1 -2 या -3 एड रखंदासीं त इहे बि 1 खां नंढा त आहिनि, पर इहे इंटीजर्स जो सेट थी वियो। असांखे चए थो नेचुरल नंबर माना कुदरती अदद। कुदरती अदद स्टार्ट शुरू ई 1 खां था थियनि, त 1 खां नंढो कोई बि नेचुरल नंबर न आहे। त हीअ असां वटि छा आहे? एम्प्टी सेट आहे। त इन जे साम्हूं असां छा लिखंदासीं? ही ब्रेकेट ॾेई छॾींदासीं। इन जो मतिलबु आहे ही एम्प्टी, नल या वाइड, या वरी ही निशानी ॾेई छॾींदासीं। सेकेंड अचूं था आख़िरी एग्ज़ाम्पल ते। सेट ऑफ ट्रायंगल्स विथ 4 साइड्स। चइनि पासनि वारे त्रिकुंडे जो सेट। हाणे अचूं त त्रिकुंडो कीअं हूंदो आहे? हे त्रिकुंडो 1 2 3 4 पासा अथसि? न। त्रिकुंडे में 3 पासा थींदा आहिनि, 4 पासा चौरस में थींदा आहिनि। त माना चइनि पासनि वारो त्रिकुंडो कोई थींदो ई न आहे। जॾहिं कोई चइनि पासनि वारो त्रिकुंडो थींदो ई न आहे त इन जो मतिलबु इन जो जॾहिं सेट ठाहींदासीं त इन जो कोई बि एलिमेंट न हूंदो, ख़ाली सेट या नल सेट। एम्प्टी सेट।
उम्मीद आहे अॼु जो लेक्चर तव्हांखे समझ में आयो हूंदो। अस्सलाम वालेकुम।